जिंदाबाद 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 नामंजूर 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 जिंदाबाद जिंदाबाद इरशाद सर चेयरमैन गुज़ारिश कंदुमि अॼु अपनी रैली में अॼोके छा बुख हड़ताल जे वेहण में आया हिन मथां इलाही सारा इम्प्लाई आहिनि असांजी तरतीब ख़राब हुई बंदोबस्त कोन हुई लॻे थो असांजी कोऑर्डिनेशन जी कमी आहे हुन ते तव्हां तनक़ीद छा कयूं ऐं गुज़ारिश छा कयूं त सभिनी दोस्त खे विहायो ॿिए इलाही काफ़ी टीमूं हिते मौजूदु बि कोन्हनि हिन जो बि नोटिस वठो पाण कंहिं बि अमल में गुज़रू कंहिं जे ख़िलाफ़ बेहतरी थिए हथियार तयारु कयो या जे हथियार कोन्हनि बंदोबस्त कोन्हे तो चेयरमैन साहब खे गुज़ारिश कंदुमि पाण वेही करे सुभाणे वारे प्रोग्राम खां मखसूस बणायो उस्ताद खे इम्प्लाई जेकी बि इलाही तकलीफ़ थी आहे उहा तकलीफ़ सुभाणे पेश न अचे इंशाअल्लाह असांखे ॿ सां गॾु करिणो पवंदो गॾु करे असांखे सुभाणे इंशाअल्लाह इंशाअल्लाह सुठे तरीक़े सां विहूं सुठे तरीक़े सां प्रोग्राम निभायूं तव्हां सभिनी इज़त आहे